नाज़रीन जामशोरो फाटक ते ही पीढ़ी जेकी आहे सो बकरा पीढ़ी पुल जे हेठां ब्रिज जेकी आहे असांजी उनजे हेठां ही बकरा पीढ़ी लगी आहे बाकरी ईद जे लाइ जंहिंमें ही मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बकरा ऐं निहायत ख़ूबसूरत बकरा हिते बीठा आहिनि जंहिंमें ही वापारी खां जंहिंमें ही रिढूं बि बीठियूं आहिनि। बाबा घणे लगायो अथई बकरो? बकरो जो 40 40 ॾाढो महांगो कोन्हे? फाइनल ॿुधा फाइनल? अभी तो हम नहीं देगा लेकिन तुमसे पूछ रहा है कि रियायत लगाओ बताओ। 1000 रुपया बस? ऐसे नहीं करो, मीडिया के साथ नहीं करो। टीवी पे KTN पूरे पाकिस्तान जो मशहूर चैनल पूरे अब कहिड़ा हाल अथई? पुछा घणे लगाया अथई? हे घणे लगाया अथई छेलो? हे हा 25 मच्छी वारो रेट तो कोन थो लॻाई न? हाँ थोड़ो ही थी। घणे लगाए थे? घणे लगाए थे? अदाई असांजो अख़बार वारो पीढ़ी में जेको आहे अख़बार पियो खपाए कावश अख़बार ऐं सिंध अख़बार ईअं न? हाँ पंहिंजो तारुफ़ पियो कराए बकरो मां बकरो आहियां। ये बकरो पंहिंजो तारुफ़ पियो कराए त मां बकरो आहियां ऐं उज़ई में जेको आहे सो हिलाल थींदो क़ुर्बान थींदो। हा सही आहे ओके ओके। नालो छा आहे तव्हांजो बाबा? बकरो नालो? जामशोरो पीढ़ी ब्रिज जे हेठां बकरा पीढ़ी अरे बाबा साईं छा हाल आहे? तव्हां बि साईं ते बकरा खपण आयो छा? यार एॾा छेला वठण आया, छेला महांगा ॾाढा आहिनि। अच्छा हा छेला महांगा ॾाढा आहिनि, हाणे छा कयूं? छेला वठण आया? अच्छा पीढ़ीअ जे चढ़ियल आहे न? हा पीढ़ी चढ़ियल आहे, ग़रीब माण्हू का इमरान खान महंगाई करे छॾी आहे। हा अलाह पुॼंदो बाक़ी छा था करे। हवाए सौदो थी वियो आहे।
आहे न वरी काहे ईंदे न वरी ईंदुसि घणे जो लॻायो अथई 35 મોકલે કાઢી તારું યાર जामशोरो पीड़ी जामशोरो फाटक जामशोरो फाटक वारी पीड़ी जिते ही बकरा ईद उल अज़हा जा बीठा आहिनि ब्रिज जे हेठां जेकी पीड़ी लॻंदी आहे ईद उल अज़हा जी हिन पीड़ी जे हेठां जेको आहे सो हिन ब्रिज जे हेठां ही बकरा बीठा आहिनि निहायती ख़ूबसूरत बकरा आहिनि जेके अवां ॾिसी सघो था जेके ही वापारी काया आहिनि माशाल्लाह ही बकरा ॾिसो निहायती ख़ूबसूरत हवाई घणे लॻायो अथई हा हा 45 सफ़ा फाइनल कुझु रिआयत हल ठीकु आहे असां पंहिंजे व्यूवर्स खे ॿुधाईंदासीं त हेतिरे जो आहे सही आहे न ठीकु आहे हा हे बि माशाल्लाह सही आहे ख़ूबसूरत आहे सही आहे जामशोरो पीड़ी ब्रिज जे हेठां जामशोरो फाटक सेवण रोड उते ही बकरा बीठा आहिनि निहायती ख़ूबसूरत बकरा अवां नाज़रीन ॾिसी सघो था इनमें घेटा बि काया आहिनि हवा घणे लॻायो अथई घणे 30 रुपया 30 ॾाढो महांगो लॻाईंदुसि हाँ 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 0 हमारा काम है लगाना आज पीढ़ी बहुत महंगी चल रही है देखते हैं 2-3 दिन के बाद क्या होता है नेट ते विंदो हाँ हाँ ये जामशोरे की पीढ़ी जामशोरों की पीढ़ी जो हर साल लगती है यहाँ पे और निहायत खूबसूरत बकरे यहाँ पे आते हैं
ये अभी तक हमें बकरा नाम बता रहा है अपना कि मेरा नाम बकरा है। नाज़रीन, अगर हमारी ये वीडियो आपको पसंद आए तो इसे लाइक करना, शेयर करना और सब्सक्राइब करना। सब्सक्राइब तो हमारा हक बनता है क्योंकि आपके लिए ये मेहनत हम कर रहे हैं। अस्सलाम वालेकुम। सेवन रोड से जामशोरो फाटक जो हैदराबाद रस्तो वञे थो उन पासे ही हिकिड़ी ब्रिज जे हेठां पोयां मुंहिंजे तव्हां ब्रिज ॾिठो पिया। हे ब्रिज आहे। ब्रिज जे हेठां जेको आहे सो ही पीड़ी आहे बकरा पीड़ी ब्रिज जे हेठां जामशोरो फाटक सेवन रोड उनजे हेठां ही जेको आहे सो पीड़ी इन्हनि बकरा पीड़ी ईद जे हवाले सां, ईद उल अज़हा जे हवाले सां इहा लॻाई आहे। अव्हांखे ॾेखारीसीं ऐं असांखे उमेदु हूंदी त ही वीडियो असांजी अव्हांखे पसंदि ईंदी ऐं हिन वीडियो खे लाइक कजो, शेयर कजो, सब्सक्राइब कजो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।